नाग जो दंकियल बंदूक जो धकियल तो बची सके थो, पर सुल्तान जो सटियल कदे सिद्धो न थींदो। हल गुलो। अदा यह अखबर पया है तो मिठल बी शादी तो करे, यह गाल सच है या अजायूं खबरियूं आहिनि? अदी मूंखे त का भी खबर कोने त बी शादी करे थो या न। इने जो मतलब तो तू तो सॼो ॾींहुं एसी में सुतो पियो आहे जे तोखे का खबर न आहे? यो तो मुझे के पहिरियों ही ॿुधायो वसाई, तादे अकबर खान जे घर में जेके नरम नरम बिस्तर आहिनि न, उन्हनि ते न गुराम खे सुम्हंदे ॾाढो सुकून मिली वियो आहे। मुफ़्त जा टुकर जो मिलनि था। हाँ, इनखे पेट गुज़र खां सवा ॿियो छा घुरिजे? तव्हां जो मतलब इहो आहे त मां सिर्फ उते पेट पालण लाइ आहियां? इहो मुंहिंजे साम्हूं मुंहुं न सुजाए। तुंहिंजी भेण थी चवे, मूं चयो त माया मुंहिंजे मथां तो दोडा पटारी। सच तो चवां पई, हां तू एतिरा ॾींहं त कयो ई छा आहे? हे तोखां वधीक त जाड़ो ई जादू आहे। जेकॾहिं हुननि जूं अखियूं पूरियल आहिनि त छा मां पंहिंजूं बि अखियूं पूरे छॾियां? हाँ, जॾहिं तूं अकबर खान ऐं बानू बेगम जी अखियुनि में सुरमो पाराइण में नाकाम थियो हुई त हाणे तोखे पंहिंजूं अखियूं पूरणियूं पवंदियूं। ठीकु आहे अदा, मां सुभाणे सां ई वञी कयां थो पंहिंजे हिसे जी घुर। न घुर पंहिंजो हिसो, का ज़रूरत न आहे तोखे पंहिंजे हिसे घुरण जी। हाणे रुगो तूं पंहिंजी रन खे वठी हिते पहुच बस। हाणे इन अकबर खान जूं हेठां सेठां कोन कंदासीं, सिधो अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाईंदासीं त हिसो ॾीं थो या न? जादू ई झाड़े वारा भी पंहिंजो हिस्सो वठी विया, तो पोइ तोखे छो न मिलंदो पंहिंजो हिस्सो? अदी सिर्फ 2-3 ॾींहं सब्र कर, कूंज इन जाड़े वारनि जो मलाखड़ो ख़त्म थी, उन खां पोइ ई गोराम खान मलाखड़ो मचाईंदो। गुराम जो जेको मलाखड़ो मथल आहे न, इन मां पूरो पूरो फ़ाइदो खणण जी कोशिश कर। पाण रन जा अहिड़ा कन पर असुल अहिड़ो त पुश करीसि जो अधो अकबर खान पंहिंजो मुंहुं मथो त पिटे पिटे पर गोॾनि भर अची ज़मीन ते फ़र्को करे। ईअं ई कंदुसि अदा साईं, तमामु जल्द इन अकबर खान खे पट ते ॾिसंदे, पट ते। पर सुभाणे अदा तुंहिंजे घर वारनि खे न वणे त पिया हुन मो कंडा कढंदा त हीअ हेतिरे जी आहे, हीअ हेतिरे जी आहे, हिन में 2 रुपया मासी सियाणी खाई वई हूंदी। न माई न, इहा मयार तोखे कोन ॾींदुसि। मां छॾियां थो तोखे तुंहिंजी नियत ते। अदा वरी मूंखे बि न थो बची। मूंखे तुंहिंजी नियत ते को बि शक कोन्हे। तूं भला हज़ारनि जी मूंसां बेईमानी कंदी? अदा सावण पिनी टुकुर खाईंदसि, बाक़ी चोरी करे कोन खाईंदसि। सदाई तव्हांजे दर ते अची टुकुर वठी खाधो आहे। फ़क़ीर माण्हू आहियूं, जॾहिं घोर पवंदी त गंज थी वेंदो, उन मां ई गुज़र सफ़र कंदासीं। बेईमानी कोन कंदसि अदा। अदा भली तूं लखे रुपया मूंखे हथनि में ॾे, पर मां तुंहिंजो रुपया बि हराम कोन कंदसि। उन लाइ तो वटि आयो आहियां। तूं शहर कॾहिं वेंदी आहे ॾाज वठण? अदा जॾहिं तूं पैसा ॾी खोड़ सामान। मां त चवां थो त पाण सुबुह जो ई न कम में हथ विझ। दिलबर सुल्तान ज़मीन ते अव्हांखे ॾिसी इन करे वापसि कोन वियो त पोइ तव्हां खां उहो डिॼी वियो आहे। पर मूं ॿुधो आहे त हुनजी भेण जी शादी आहे, इन लाइ हू माठ में आहे। ऐं सुल्तान शादीअ खां पहिरियां कॾहिं पंहिंजे लाइ को मसइलो पैदा करणु न ॾींदो। बाक़ी जॾहिं बि इन शादीअ खां आज़ाद थियो न, सभिनी जे पोयां बाहि ज़रूर ॿारींदो। जेका बि असांजे पोयां बाहि ॿरी उनखे मूं ॾेई वठंदासीं राणा खान। दिलबर सुल्तान खे कॾहिं बि कमज़ोर सम्झण जी ग़लती न कजांइ, त मार खाई वेंदे। राणा खान मञूं था सुल्तान असांखो ॾाढो आहे, असां बि उठनि जा धनार आहियूं, उठनि जा। असुल कऊअ जे लकुड़नि सां उन्हनि खे अहिड़ो त सटको ॾींदासीं जो असांखे ॾिसी वतंदा घिटियूं मटाईंदा। दादा न हीअं चई थो, हीअं थियणु ॾाढो मुश्किल थी दोस्त। सुल्तान वारा मरंदे मरी वेंदा पर पोइते कोन हटंदा। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त उन्हनि जूं कब्रूं इन ई ज़मीन में ठाहे छॾींदासीं। दिलबर हिकु ॻाल्हि पंहिंजे ज़हन में तव्हां चङी तरह सां विहारे छॾियो। ॻाल्हि कयो। जॾहिं न अदे अकबर खे हिन ॻाल्हि जी ख़बर पई त अवां अची मूंसां हथ मिलायो आहे,
त इन ॻाल्हि जी पक आहे त हो अव्हां खे पाण सां मिलाइण जे लाइ अञा बि वधीक लालच ॾींदो। पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त तव्हां हुन खां अॻु में मूंसां हथ मिलायो आहे ऐं ॻाल्हियूं बि मूंसां ई करे चुका आहियो। राणा खान असां ज़ुबान ॾेई चुका आहियूं, फिरंदासीं कोन। राणा खान सच्चाई वफ़ादारीअ जी माउ आहे। जेतिरी तूं सच्चाई असां सां कंदे असां बि तोसां एतिरी वफ़ादारी कंदासीं। जेकर तूं पंहिंजे मन में असांजे लाइ ॿियाई रखी न राणा खान त पोइ असां बि कम खे किटली कंदासीं। दादा मां डिंगो ज़रूर आहियां पर खरो आहियां। जंहिंसां हथ मिलाईंदो आहियां हुनखे धोखो न आहियां ॾींदो। थियण बि ईअं ई घुर्जे राणा खान। जॾहिं असां हिक ॿिए सां सचा हूंदासीं तॾहिं ई त असांजी ताक़त ॿीणी थींदी, तॾहिं ई त असां सुल्तान खे मात ॾेई सघंदासीं। जेकॾहिं असांजे विच में फोट पइजी वई त पोइ इन सुल्तान जहिड़े राकास खे मुंहुं ॾियण मुश्किल थी वेंदो। अलाह न करे जो असां में फोट पवे। जेकॾहिं अव्हां पंहिंजूं वफ़ादारियूं मूंखे ॾेखारियूं न त पक ॼाणो मुंहिंजूं वफ़ादारियूं तव्हां खां वधीक तव्हांखे मिलंदियूं। अमा जेकॾहिं तूं अंदर जो अंदर में कढ़ंदी रहंदी त पोइ असांजो छा थींदो? तूं पंहिंजो सुकून पाण बर्बाद कंदी ऐं इहे जबल जहिड़ी ज़िंदगी कीअं गुज़ारींदी? ऐं जेको थियो हुनखे विसारे छॾ ऐं नए सर ज़िंदगी गुज़ारण जी शुरूआत कर। मां ज़िंदा आहियां किथे जो ज़िंदगी गुज़ारींदसि? आलम खां पोइ त ज़िंदा लाश बणिजी वई आहियां। अमा अलाह कंदो त आलम ज़िंदा हूंदो। बस चाचा बस, ये कूड़ा दिलासा ॾियण मूंखे छॾे ॾे। तूं सची मां कूड़ो, पर इन मातम करण सां तोखे छा मिलंदो? मिंट ॾींहंनि में वरियाम जी शादी आहे। जेकॾहिं तूं घर संभाली थी त तुंहिंजो बि टाइम पास थी वेंदो। ऐं अमा ॿी ॻाल्हि त असां बि घणी परेशानी खां बची पवंदासीं। जॾहिं त हे घर मुंहिंजो हाणे रहियो ई न आहे त मां हिन घर में छो रहां, छो संभालियां हिन घर खे? हिन जो मक़सदु त तूं असांजे ज़ख़्मनि ते लूणु बुरकंदी रहंदी। ये ॾंभ तोखे कुदरत वारे ॾिना आहिनि, मां न। लफ़्ज़नि जा तीर हणण को तोखां सिखी। मां त तोसां ॻाल्हायां ई कोन थी, तूं अचे मूंखे ॾिची में थो लॻी। बसि हिन जो मक़सदु तोखे हक़ सच चऊं ई न। हक़ ऐं सच उहो चए जंहिंजो को रिश्तो हुजे। तव्हां सां त हाणे मुंहिंजो को रिश्तो रहियो ई नाहे। आलम जे करे मुंहिंजो तव्हां सां रिश्तो जुड़ियल हुयो। जॾहिं आलम ई नाहे त मुंहिंजो हाणे तव्हां सां कोई बि रिश्तो नाहे। तुंहिंजे चवण सां असांजे विच में रिश्तो ख़तम कोन थींदो। तूं हिन घर जी इज़त आहीं, तुंहिंजो हिन घर मां लाश ई वेंदो, बाक़ी ईअं ॿाहिरि न वञी सघंदी। पोइ इहो फ़ैसिलो थींदो त हितां मां वेंदसि या मुंहिंजो लाश। सियाणी अॼु काॾे तयारी कई अथई? ख़बर कान्हे छा त कल्ह इहो सावण आयो हो, उन जे छोरे जी शादी आहे न वरियाम जी। उन ॾाज वठण थी वञा, ॾियनि रुगो पैसा त 2-3 जो सामान बि वठी ॾियासि ऐं 2 रुपया खणी बि अचां। सियाणी लखनि जो दा अथई, 2 रुपया कुझु हणिजे। मूं जेतिरो मूंखे तूं बेईमान सम्झी थो न, एतिरी बेईमान कोन आहियां। बाक़ी हल्की फुल्की जे कय में त अलाह बशकींदो। मुंहिंजी त अलाह साईं खां हर वक़्तु इहा ई दुआ आहे त अलाह साईं असांखे पंहिंजे ईमान जो ऐं हक़ हलाल जो खारा, बेईमानी जो कॾहिं न खाराइजे। मां तुंहिंजे चवण ते भलाई बेईमानी करे 2 रुपया घर खणी ईंदसि, कॾहिं बि न। वञी खॾे में पओ। ठीकु आहे, मां हाणे वञा थी, मता मुंहिंजे पोयां वरी पाण में विड़ी पओ, हिक ॿिए जा ॼूंटा पटे हथनि में कयो। चइबो त खैरन सां तुंहिंजी शादी जी तारीख़ बदिजी वई। हा लाला, बसि हाणे इहा दुआ कयो त शादी खैरन सां थी वञे। वरियाम जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न त तुंहिंजे लाइ हली पीर शेर ते दुआ घुरऊं। दिल में दुआ त मां बि हर वक़्तु घुरंदो आहियां लाला। हाणे इहो थो सोचां त काज कयां या यार ईअं ई सादगी में शादी कयां। तव्हां ॿुधायो, तव्हां छा था चओ? असां त इहो ई चाहींदासीं वरियाम, राग करा, महफ़िल मचा, दोस्तनि खे घुरा। जेकॾहिं सादगी में शादी कंदे न त पोइ कहिड़ी ख़ुशी मिलंदी? लाला मुंहिंजो पंहिंजो बि इहो ई इरादो आहे, पर यार छा कयां, सुल्तान वारा मना था कनि। चवनि था त बसि ईअं ई सादगी में शादी कर। वरियाम जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त तोखे उन्हनि जो रायो रखणो पवंदो, छो त हू ॾींगा आहिनि। वरी तुंहिंजी शादी में विझनि न खलल। जीअं चवनि था जान छॾा पंहिंजी कुंवार खे घर वठी आ, पोइ पिया महफ़िल मचाईंदासीं। तूं बि सही पियो चई लाला,
पर यार हिकिड़ो चकर सुल्तान वारनि जे मथां ज़ोर रखंदुसि त मूंखे काज करणु ॾियो, ऐं जेकॾहिं राज़ी थींदा वञनि न त पोइ यार महफ़िल ज़रूर मचाईंदासीं, सभु दोस्त पीरी प्यारा सभु कठे कंदासीं। पर जे इनकार था कनि त पोइ यार सादगी में ई शादी करे वञी पंहिंजे पीरी खे वठी ईंदुसि। वरियाम असांजी बि इहा ई दुआ अथई त जल्द में जल्द तूं ऐं तुंहिंजो पीरी हिकु थी वञो। मां त चवां थो त गोराम खे राणा खान जे मुक़ाबले में लाहियूं सा मैदान में, पोइ इन गोराम जी सचाई जी ख़बर पइजी वञे हा त केतिरो तव्हां सां सचो आहे। पुटा मुंहिंजी सॼी हयाती माण्हुनि में गुज़री आहे। मां माल जो धनार न, माण्हुनि जो धनार आहियां। कूड़े ऐं सचे खे परे खां परखे थो वञा पुटा त केरु मूंसां सचो आहे ऐं केरु मूंसां धोखे जी नियत थो रखे। ॼाणा थो पुटा, पर इन राणा खे सुल्तान मुंहुं ॾियण जी ताक़त रखे थो। कल सुल्तान खे हथियार बणाए राणा खान मुंहिंजे ख़िलाफ़ इस्तेमाल कयो, ऐं हाणे इन सुल्तान खे हथियार बणाए राणा खान जे ख़िलाफ़ मां इस्तेमाल कंदुसि। मां कमु त बाबा साईं भलो थियल आहे, पर अॻिते हली इहो सुल्तान किथे असांजे ॻिचीअ में न पइजी वञे। पोइ त मां बि सम्झां थो त सुल्तान उन उठ मिसल आहे जेके जंहिं वण सां बधिजे उनखे ई खाईंदो। पर हिन वक़्तु असांखे पंहिंजो मक़सदु हासिल करणो आहे, तंहिं करे सुल्तान खे उनजी हैसियत खां वधीक मूं लालच ॾेई छॾी आहे। हाणे सुल्तान मरंदो मुड़ंदो कोन, छो त सुल्तान अहिड़ी मिटीअ जो ठहियल आहे। बाबल साईं असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? सुल्तान खां थोरा पासीरा थियूं या हुनजा भरजला थियूं? पहिरीं सुल्तान खे पंहिंजो ज़ोर लाइण ॾे पुटा, ॾिसंदासीं जे सुल्तान राणा खान जे साम्हूं कमज़ोर थी वियो त पोइ हुनखे थोरी टेक ॾेई सिधो करे बीहारींदासीं। बाक़ीअ में का बि जल्दबाज़ी न कयो, पंहिंजी जेका आज़ाद ज़मीन आहे उन ते थोरो ध्यानु ॾियो, ऐं ॿुधो फॾे वारी ज़मीन खां पासीरा रहो। ठीकु आहे बाबल साईं, जेको तव्हांजो हुकुम। प्यार करे थो कोई कहसा, को आहे शकी गुमराह, को आहे शकी गुमराह। हाणे उहो ॾींहुं परे न आहे मल्हार, जंहिं ॾींहुं मानीअ जो गिरह ज़हर में ॿोड़े मां तोखे खाराईंदसि, ऐं तूं मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं ई तड़पंदे, ऐं पोइ मुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो, सुकून। कोई दिल में वेर रखे थो, कह जो कह साचा, कह जो कह साचा। ये दुनिया रानी छा पई सोची? कुछ भी न। तोखे मूंखां नफ़रत करण जो पूरो हक़ आहे, छो त मां इन क़ाबिल ई न आहियां। प्यार पुछे थो ज़ात न काई, प्यार दिलनि जो ठाह, प्यार दिलनि जो ठाह। न बस तो भला वे त मां त मानी खाई वठां। मां पानी भरे अचां थी, तूं मानी खाई वठ। रानी तूं मुंहिंजे लाइ पानी भरे ईंदी? जी। क्यों दर दर फेरा पाए, ॼन तावीज़न जोता, ॼन तावीज़न जोता। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। मूंखे ॾे, मां थी पाणी ॾियां आधा, तूं पंहिंजो कमु कर, ऐं मल्हार ऐं मुंहिंजे विच में टंग न अड़ाए। पर मूं त बस अदी बस, रानी खे वरंदी ॾियण जी का बि ज़रूरत कोन्हे का। हाणे ॿुधी सदोरी, रानी ऐं मल्हार जे विच में तुंहिंजो कुझु न वञे। मल्हार ॼाणे ऐं रानी ॼाणे पाण में। अमा, मूं त हमदर्दी ख़ातिर राणीअ खे चयो,
नफ़रत में त कोन चयो मांसि। राणी ने भाॼई चयो। छा इहा बि तमीज़ तोखां विसरी वई आहे? आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। हमारे सी पई न रानी घर जो माहौल कीअं पई बिगाड़े। जेकॾहिं तूं ऐं मां राणीअ खे वणंदी न ॾींदासीं त माहौल ख़राब कीअं थींदो? पर अम्मा आखिर इहा बेरुखी केर केतिरी बर्दाश्त कंदो? मलुका जेड़ा असां डटिंग तेड़ो तू डटो केर न ॾिनी असांखे। अरे बस बस वरी भी मां तहां का भलो आया भलो। अरे मटकुल थी तू असां छा में चङो ही? अरे पो भी मां घर घाट वारो आया तहां मां गुरु ठोयो न या ठोयो। हाँ बुधायो रे बुधायो तहां मुखा वधीक छा में भला आयो? अदा तू ही भलो असां ही सुञा। असांजी ॾाढी ज़िंदगी है जेका चंबा खाई खाई खत्म थी या बाकी बची अध बना उस्ताद चौथी पति वही बचिया साहब मुश्किल सा होती। अरे मां तो 100 साल जीअण तो चाया। मुझी जवानी हाने थिया तहां वडी मरण जी गाली था कयो। रे वाह मलुका तो सॼी ज़िंदगी मक्खण खाधा कुन्नू खाधी भागाया खाधा तुझा ठाड मजबूत हो जा ना। मां नेराने बुसरियो मक्खण बादामियूं खाईदोस। अरे तॾहिं त अञा ताईं जवान लॻो पियो आहे। ॾिस VIP आया न आया? हाँ उस्ताद बाकी मलुका थई रही मलाखड़े में लहण जेड़ो। अरे तू वरी मूंसां मज़ाक तो करे भली आजमाए ॾिसो त धूड़ करे छॾियाव। इन्ही में को शक न थई रहा मलुका हल भला होटल ते मानी जा बटे गिरा थाड़ा। हाँ कराइंदो छो न कराइंदो मलुके तू ये सभा थोयो समझो आजा कराइंदो मानी कीअं मलुका। हाँ हाँ अरे पानी उखोड़ अला गंजू ॾिनो आहे खिसा अॼु बि भरियल आहिनि भरियल। हाँ उस्ताद कम थियो हल भला। हाँ छा चई कम थियो? राम जो मक़सद आहे अॼु खां पोइ तूं असांजो पग मट यारी धिकार। खैर तहां मुझे जोड़ जा त न आयो पर ठीक आहे कम हली वेंदो। पोइ हली होटल ते मानी खराए बुख जी पासा वटाणी त मां धिका जे तूं चवी थी त मां उन्हनि खे 8-10 लख रुपया ॾियां थो पर उहे पैसा जादू वारा घणा ॾींहं न ईंदा बानू बेगम। साईं ॿी का वाट बि न आहे हू ज़िद ते बीठल आहिनि। वधीक जेका तव्हांजी मर्ज़ी जे जवाब ॾींदासीं त हू मिठल जी ॿी शादी कराए छॾींदा। पोइ तव्हां सोचियो आहे त कूंजे जो छा थींदो? वॾे में वॾी ग़लती असांजी इहा ई आहे बानू बेगम त असां पंहिंजी न्याणी जो रिश्तो उन्हनि जे घर में ॾिनो आहे। जेको थी गुज़रियो उन ते हथ मलण मां कहिड़ो फ़ाइदो? हाणे जेको कुझु थिए पियो उन जे बारे में सोचो। बानू बेगम तू समझी छो नथी? टाइगर एरोसोल जो करे डेंगू और रेंगने वाले कीड़े मकोड़ों का मुकम्मल सफाया 400 और 500 ml के साथ टाइगर लोशन बिल्कुल फ्री। टाइगर जिसका मुझे जेको अंदाज़ो आहे उन मुताबिक ही असांखे बेवकूफ़ पिया बनाइनि। बानू बेगम तू समझण जी कोशिश कर। जॾहिं असीं मिठल सां मिलंदासीं न असल हक़ीक़त जी असांखे पोइ ख़बर पवंदी। मां मञा थी त ही सॼो ढोंग आहे पर मिठल उन्हनि सां बदल न आहे। रहंदो जे ज़िद ते अची वियो न त मिठल खे मारे मञाईंदो। तव्हां ॾिसजो असांखे मञाइण लाइ हू मिठल जी ॿी शादी ज़रूर कराईंदा। न बानू बेगम न इन जाड़े खे मिल्कियत खाराइण माना कुत्ते खे रत चखाइण। पोइ छा सॼी हयाती सी उन्हनि जे हथां ब्लैकमेल थींदा रहूं? जेसी ताईं न कुंज ॿारनि में पवे तेसी ताईं अदाई जादो जो वात भरणो ई पवंदो। नंढड़ो वात खोलिन त भरण में बासानी थिए ज़मीन त हिक धक में विञाए छॾी। हाणे रुगो रहिया आहिनि उन्हनि जा बैंक वारा पैसा उन्हनि जे पोयां बाहि बारी छॾी अथनि बुख्या कई जाइजनि। हणो न मोह में तॾहिं असांजी जिंद आज़ाद थींदी। ठीक आहे बानू बेगम मां सुभाणे शहर वञी अलॻि तुंहिंजे नाले सां बैंक अकाउंट कराए थो छॾियां। बस समूरी रक़म हुन में जमा थो कराए। तव्हां अदाई जादो वारनि सां मिलो मां बि उन्हनि ॾे नापो करायां थी उन्हनि खे हिते घुराए उन्हनि सां थधे दिमाग़ सां वेही था ॻाल्हायूं। पोइ ॾिसूं था त कहिड़ो फ़ैसिलो थो पिए।
जेको फैसलो बीठो हुन ते अमल कंदासीं साईं। ॿी का असां वटि वाट बि नाहे सिवाय अदा ऐं जादो खे राज़ी करण जी। राणे अची दिलबर वारनि खे असांजे साम्हूं बीहारियो आहे। पोइ छा थी पियो अदा? मुंहुं ॾेई वठंदासीं। पहिरियां मां चाहियां थो त दिलबर जे पीउ सां ॻाल्हाए ॾिसूं। जेकॾहिं ख़ैर में हू हटी वञनि था त ठीकु आहे, न त पोइ उन्हनि खे डंडो ॾींदासीं। अदा कहिड़ा असांजा मिट आहिनि जे तूं उन्हनि सां ॻाल्हियूं करण पियो वञे। मूंखे अदा गुलू खे इजाज़त ॾे हितां उन्हनि खे ड्रोड़ाए कढूं। अदी जी शादी थियण ताईं का बि ॻाल्हि न कयो, उन खां पोइ उन्हनि खे ॾिसी वठंदासीं। पर उन खां पहिरियां मूंखे उन्हनि जे तॾे ते वञी उन्हनि सां ॻाल्हाइणो पवंदो। अदा जेकॾहिं तूं ॻाल्हियुनि में दिलबर वारनि खे मञाए वेठो, ईअं बि थी सघे थो राणा वरी कंहिं ॿी धुर खे साम्हूं आणींदो ऐं असांजे साम्हूं अची बीहारींदो। केतिरनि सां ॻाल्हियूं करे, केतिरनि सां कंदे। अदा गुलू सही पियो चए, कंहिंसां बि ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत कोन्हे का। रुगो अदीअ जी शादी थियण ॾियो, उहे हथियारनि खे तेल हणी ज़मीन ते छप्पर ठाहे वेही रहंदासीं। उहे कहिड़ो आहे जेको असांजे हथनि मां फसल खणी वेंदो। तूं ऐं गुल्लू इहो ई चाहियो था त हर मसलो बंदूक जे ज़ोर ते थिए, पर ईअं न आहे मुंहिंजा भाउ। कॾहिं कॾहिं प्यार मोहब्बत सां ई इहे मसला हल थींदा आहिनि। ठीकु आहे भाउ, तूं अॼु ई वञी दिलबर वारनि सां ॻाल्हाए अच, पर मूंखे पक आहे त को बि खड़ तेल कोन निकिरंदो। राणा उन्हनि खे एतिरी लालच ॾिनी हूंदी, मरण त पसंदि कंदा, पर ज़मीन तां हथ कॾहिं बि कोन खणंदा। जेकॾहिं पोइ न मुड़िया त इन्हनि जूं क़बरूं तव्हांखे मां हिते ई ठाहे ॾींदुसि। पर इन खां पहिरियां उन्हनि सां ॻाल्हियूं करे मां मयार लाइण चाहियां थो।